हाँ है बेटो जयदेव आई मुसलमानी नालो छा रखियो है गुलाम तुम? मुस्तफा। अच्छा तू हिते जेको मदरसा बैतुसलाम मातली में आयो है खुशी सां आयो है जी हाँ, खुशी का है। के जबरदस्ती सां तोखे कोन मोकिलियो है? के भी जबरदस्ती आपको मोकिलियो आहे। अच्छा के लालच ॾिनी हुजे या का अहिड़ो को वर्गलायो हुजे कंहिं? कंहिं बि लालच वालच कोन ॾिनी तू आहे। पाण वात वकील है जी पाण हाँ। खुशी सां थियो है? जी हाँ। तुंहिंजी उम्र 18 साल खां मथे आहे? जी जी आओ। अच्छा का अहिड़ी लालच त कोन्हे का माना को मिसाल को कंहिं लालच छोकिरी जी लालच हुजे या का पैसे जी लालच हुजे? बिल्कुल भी न कंहिंजी लालच कोन्हे। का लालच कोन्हे? जी न। अच्छा जेकॾहिं तुंहिंजा माइटनि मां को सुभाणे को फॾो को दावो को अहिड़ो दायर कनि था त उन में छा बयानु ॾींदे? बयान इहो एसपी सांगड़ खां तहफ़ुज़ मूंखे ॾिनो वञे। एसपी सांगड़ खे तूं दरख़्वास्त करे तोखे तहफ़ुज़ ॾिनो वञे? जी जी हा। अच्छा ऐं तुंहिंजे माइटनि खे कुझु पैगाम ॾियणु चाहीं थो? माइटनि खे मूंखे तंग वंग न कनि। हाँ। असांजी ख़ुशी खां थियो आहियां। हाँ। मूंखे कंहिं बि कोन करियो आहे। हाँ सही सही ऐं जेकॾहिं तोखां मिलणु चाहिनि भले माइट अचनि मिलनि? जी हा भले मूंखे मिलनि ठीक है माशा अल्लाह से तोखे इस्तक़ामत ॾे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।